हिक सदी पोइते इंसानी तारीख़ ते नज़र विझंदासीं त उन दौर में घोड़नि खे सवार तौरु इस्तेमालु कयो वेंदो हो। घोड़े सवारीअ जे बाक़ाइदा तौरु सिख्या ॾिनी वेंदी हुई ऐं घोड़ो पालींदड़ माण्हू पंहिंजो पाण ते फ़ख्रु महसूसु कंदा हुआ। उन सां गॾु घोड़नि खे जंगियुनि में इस्तेमालु कयो वेंदो हो ऐं महीननि खां महीननि ताईं जो सफ़र घोड़नि जे ज़रिए तय कयो वेंदो हो। वक़्तु मटियो, ज़मानो गुज़रियो, घोड़नि जी जाइ मशीनरीअ जी गाॾियुनि वठी छॾी आहे, पर घोड़नि जे पंहिंजी जाइ ते अञा ताईं अहमियत आहे। अॼुकल्ह जे दौर में घोड़नि खां ॿिया कम त कहिड़े अंदाज़ में वरिता था वञनि उहा ॻाल्हि अलॻि आहे, पर घोड़नि खे ढोर जे रांदनि लाइ इस्तेमालु पिणु कयो वेंदो आहे, जंहिं में घोड़नि जी ख़ासी देखभाल कई वेंदी आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते हिकु वाइपेदार मुख़्तसर वीडियो शेयर कई वई आहे, जंहिं में कारे रंग जा घोड़ा कंहिं ख़ूबसूरत तरीन समुंड जे किनारे ते हिक ॿिए पुठियां हलंदे ॾिसी सघिजनि था। हिन ॿुधायो त जन्नत जहिड़ो ॾेक ॾींदड़ हीअ ज़मीन जो हिसो ने सुंबा जे नाले सां सुञातो वेंदो आहे, जेको इंडोनेशिया में वाक़िए आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त केतिरा ई घोड़ा सख़्त उस में नीरे पाणीअ जे भरिसां गुज़र करे रहिया आहिनि।